गुज़ार कयां ऐं मुंहिंजो आस्थानो हिन पसगिरदाई में ईअं सम्झो त जेके करप्ट माण्हू आहिनि मज़हबी इंता पसंदि आहिनि जेके ईअं शिर पसंदि माण्हू आहिनि उन्हनि लाइ ईअं अख में कंडो आहे उन मुख़्तलिफ़ हवालनि सां पोइ इहे हरकतूं कंदा रहिया आहिनि हाणे बि ताज़ो ताज़ो तक़रीबन इनखे 6-7-8 ॾींहं थी वेंदा जेको आहे हिकिड़ो नंढड़ो आहे मुंहिंजो भाइटियो मुंहिंजे भाउ जो पुटु आहे जेको आहे तक़रीबन 15-16 साल जो उन ते इल्ज़ाम हयो अथनि तोहिन रिसाल जो जेके हू हिकिड़ियूं ग़लति आइडियूं ठाहींदियूं आहिनि फेक या अलाए छा कोई ईअं ठाहींदियूं आहिनि पोइ उन आई डी ते हिकिड़ो उन्हनि माना हिकिड़ो अफ़वाह हलाए ऐं उन ते जेको अञा उनजो शनाख़्ती कार्ड बि कोन्हे ठहियलु उन ते उहो इल्ज़ाम हयो अथनि उन ते इल्ज़ाम हणी पोइ हिते बग़ावतूं कंदा रहिया असांजे ॿाहिरूं शहर में बि उन में वञी हलाऊं कयूं अथनि थाणे ते वरी उन थाणे वारे उन्हनि खे जवाबु ॾिनो आहे हाणे इहे असांखे तव्हां कयो पंहिंजो वञो होॾे शाहपुर चाकर वञी न कयो पोइ वरी उते शाहपुर चाकर में विया आहिनि उते नारा हणी झंडा खणी घटि वधि हेॾे होॾे ॻाल्हाइणु सॼो सिलसिलो कयो पोइ वरी हितां वरी असां अकबर सां जेको आहे उते वियो आहे उन्हनि सां ॻाल्हायो अथसि बाबा अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि आहे त असां उन जा तव्हांजा ख़दशा असां दूरि कंदासीं उनजी जांच कराई वञे हीअ असांजी बेगुनाह असां ते इल्ज़ाम हणी असां पाण मुस्लमान आहियूं असां अॼु बि हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो था भरियूं फ़क़ीर साईं पाण क़ुर मां चङी तरह वाक़ुफ़ु आहिनि हू सॼी उमिरि मुहबत जो दर्स ॾींदा रहिया आहिनि असांखे बि उन्हनि जो सभु सोबतूं असां कतई ईअं कोन करे सघंदासीं असांजो ग़लति इल्ज़ाम आहे बहरहाल पोइ मुंहिंजे हुन बिरादर वञी उन पंहिंजो DSP साहिब सां बि ॻाल्हायो आहे SHO साहिब सां बि ॻाल्हायो आहे उते जा मौलवी आहिनि जेके मदरसनि जा उन्हनि सां बि ॻाल्हायो आहे त बाबा हिन जी छंड कई वञे असांखे पाण ॾुख आहे अञा बि मुख़्तलिफ़ आइडियनि खां अहिड़ा के चकर थींदा रहंदा इन्हनि जी तहक़ीक़ कराई वञे पोइ इहो हू शो वधाईंदा रहिया पोइ आख़िरकार हिकिड़ी MI टीम हूंदी आहे उहा हिते आई ऐं उते अकबर साईं जा उहा MI टीम हिते थींदी आहे उहा हिते आई ऐं उन्हनि पूरी हिते जी नॉलेज वरिती मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलिया मुंहिंजे दरगाह जे नाले पुछूं मुंहिंजे नाले पुछूं पोइ अकबर साईं जो पुछूं उहे अकबर साईं सां बि मिलिया अकबर उन्हनि खे पूरी डेटा बि ॾिनी ऐं पंहिंजा फ़ोन नंबर पंहिंजी फैमिली जा जेके फ़ोन नंबर आहे उहे बि लिखी खणी विया ऐं वरी उते DSP साहिब वटि बि उन्हनि मुतमइन थी वञो बाबा तव्हां टेंशन न वठो असां इहे जांच करायूं था अच्छा अकबर तव्हांजो भाउ आहे अकबर मुंहिंजो भाउ आहे ऐं उनजो छोकिरो जेको आहे इरशाद जेको नाले जंहिंजे नाले इल्ज़ाम हणनि था हा उनजो नालो इरशाद आहे इरशाद हा पोइ उते अकबर साईं उन्हनि खे चयो बाबा असां जीअं चवंदो ईअं कंदासीं हिकिड़ो हिन जी जांच कराई असां त ग़लति इल्ज़ाम हयो वियो आहे उहो सॼो सभु लिखी विया हू लिखी विया आहिनि त ॿ ॾींहं कोन वरी गुज़रिया आहिनि त वरी उहे शर पसंदि साॻिया उहे 2-3 ॼणा गॾिजी एसी ताईं मूंखे मुख़्तलिफ़ जेको धमकियूं बि ॾींदा आहिनि ऐं मुंहिंजे नाले ते इन मसइले खां अॻु में बि 2 महीनो फेसबुक ते माउ ते भेण ते ग़लति जेके घटिया क़िस्म जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि मुंहिंजा फ़ोटू ठाहे उहो उनजी मतिलबु हिकिड़ी कंदा रहिया आहिनि छो कंदा रहिया आहिनि इहो इन इल्ज़ाम खां बि अॻु में 2 महीना उहे सभु असां वटि असां DIG साहिब वटि उहे सभु शयूं पेश बि कयूं आहिनि जेके उन्हनि घटि वधि ॻाल्हाईंदा रहिया आहिनि पोइ आख़िर में वरी इहो इल्ज़ाम बि लॻो आहे पोइ उन खां पोइ उहा टीम असांखे बि चई तव्हां टेंशन न वठो DSP साहिब बि असांखे माना तस्दीक कराई त मतिलबु तव्हां टेंशन न वठो जांच थिए पई SHO साहिबु सभिनी जेको उतां जो आहे पंहिंजो ज़िम्मेदार अमलो उन्हनि असांखे तस्दीक कराई बाबा तव्हां बेफ़िक्र रहियो उनजी जेका जांच कई वेंदी पोइ उन मसइले खे ॾिसंदासीं त अञा उनजी उहा रिपोर्ट ई कान आई आहे त टियों ॾींहुं इन्हनि वरी छा कयो आहे 5-6 माण्हू वठी हिते गॾिजी बरून में हिते थाणे ते नारा वग़ैरह कुझु हणी वरी पंहिंजो नवाब शाह ऐं पंहिंजो सांगड़ रोड जेको आहे उन्हनि मिला कयो आहे तक़रीबन 2 कलाक मिला करे पोइ सभु माण्हू अची उते गॾिया आहिनि उते मुंहिंजो हिकिड़ो बोर्ड लॻल हो जिन ते लिखियलु हो हक़ मौजूदु सदा मौजूदु ऐं दरगाह फ़क़ीर दुर मोहम्मद आस्ताना माझी फ़क़ीर वञणु शर्त उन बोर्ड खे भञी उन जिते मोहम्मद पाक जो इस्म लिखियलु हो जेको दुर मोहम्मद उहो तव्हां हिन ते वीडियो ते बि आहे सोशल मीडिया ते बि त उन मोहम्मद जे नाम खे उन दुर मोहम्मद जे नाम खे बाक़ाइदे तव्हां उन मीडिया ते ॾिसंदो सोशल मीडिया ते त उनखे लतूं हणी टुकड़ा करे हिकिड़े गटर नाले में उछलायो अथनि तव्हां इन मां पाण महसूसु कयो त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कंहिंजी मुहबत आहे ऐं हू केतिरो क़दुरु क़दम खणनि था ऐं उते बि हू मुंहिंजे नाले घटि वधि चवनि था काफ़र हे हू
सिधो सिधो माना टारगेट मूंखे कनि था। भला अॼु कानूनी तरह सां जो कुझु आहे त उहो त दीन में इस्लाम में बि इहो आहे त हर को पंहिंजी क़बर पाण भरींदो, पंहिंजो ज़िम्मेवार पाण हूंदो आहे। ईअं आहे, हीअ आहे ग़लति इल्ज़ाम, पर लेकिन जे इन जी असां दीन में वञूं था उनजे त उन में बि अहिड़े क़िस्म जा त भला मांझी फ़क़ीर जे नाले घटि वधि छो असुल का बि इन में का बि सदाकत कान्हे, सचाई कान्हे। असुल टारगेट आहे मांझी फ़क़ीर, तसौफ़, सूफ़ीज़म। सो मां सभिनी जेके बि बाफ़िकिर दोस्तनि या जेके बि सिंध वासी आहिनि, जेके बि हक़ीक़ी दीन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको हक़ीक़ी दीन आहे जंहिंसां मुहबत कनि था, जेको असांजे सूफ़ियुनि दरवेशनि फैलायो आहे हिते बरे सगीर में, उन में लतीफ़ आहे, सचल आहे, रखियल आहे, सूफ़ी शाह इनायत आहे, बाबा बुल्ले शाह आहे, काफ़ी असांजा वॾा सूफ़ी शाइरनि जी लाइन लॻल आहे। मां उनजो प्रचारक आहियां ऐं मां उन्हनि जे नक्शे क़दम ते हलण वारो आहियां। इन्हनि माण्हुनि इहे अहिड़े ई शरपसंद माण्हू अॻु बि हुआ जेके अॼु बि उन्हनि जी बाक़ियात मौजूदु आहे। अॻु बि इन्हनि मखदूम बिलावल ते इल्ज़ाम हणी त हीअ गुस्ताख़ क़ुरान आहे। उन क़ुरान पाक जा वर्क तारीख़ गवाह आहे त उनजी जुती मुबारक में विधाऊं। उन इल्ज़ाम में मखदूम बिलावल खे घाणे में पीड़ियो हूं। हज़रत मंसूर ते बि अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि से इल्ज़ाम लॻल आहे। सूफ़ी शाह इनायत ते बि अहिड़े क़िस्म जा इल्ज़ाम लॻल आहे। बग़ावत जा इल्ज़ाम सूर्य बादशाह ते बि लॻल हुया। त इहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उन्हनि जी बाक़ियात आहे जेका अॼु ताईं असां जेके सिंध वासी अमुन पसंदि माण्हू आहियूं, अमुन प्यार मुहबत जो पैगाम पूरी दुनिया खे ॾियण वारा आहियूं। उन्हनि जे ख़िलाफ़ु उन्हनि जी बाक़ियात आहे उहा जेका अञा ताईं पकंदी रहे थी ऐं अञा ताईं उन्हनि खे तहफ़ुज़ कोन थो मिले। अञा ताईं हू वीचारा पंहिंजी धरती में हूंदे बि पंहिंजे पाण खे ग़ैर तहफ़ुज़ सम्झनि था। त मां सभिनी दोस्तनि खे इहा गुज़ारिश कयां थो जेके सूफ़ियुनि जा आस्थाना आहिनि, जेके सूफ़ियुनि जा अॻवान आहिनि, पंहिंजे पंहिंजे मुख़्तलिफ़ तरीक़नि जा अॻवान आहिनि, त ईअं न सम्झो त हीअ मांझी फ़क़ीर ते हमिलो आहे, हीअ तसौफ़ ते हमिलो आहे, हीअ लतीफ़ ते हमिलो आहे, लतीफ़ जे फ़िकिर ते हमिलो आहे, सचल ते हमिलो आहे, सचल जे फ़िकिर ते हमिलो आहे, सूर्य बादशाह ते हमिलो आहे, सूर्य बादशाह जे फ़िकिर ते हमिलो आहे। मां सभिनी दोस्तनि खे इहा रिक्वेस्ट कयां थो त इन जो तहफ़ुज़ कनि। मां को बि सिंध में या हिन पंहिंजे असांजे मुल्क में को इंतिशार पखिड़णु नथो चाहियां। मां सभिनी खे चवां थो सभु पुरअमन दोस्त रहनि, क़ानूनी हवाले सां, क़ानूनी तरीक़े सां जेके बि बाअख्तियार इदारा आहिनि, जेके ज़िम्मेवार इदारा आहिनि, उन्हनि खे रिक्वेस्ट कनि त हिन हीउ जेको शो हले पियो इन खे ॾिसनि, इन जी उन तहक़ीक़ ताईं पहुचनि ऐं जेके हीअ मुंहिंजे ख़िलाफ़ु वाह विला लॻी पई आहे। मां ख़ुदि ग़ैर तहफ़ुज़ आहियां, मां तहफ़ुज़ जी का बि रिक्वेस्ट कोन थो कयां, लेकिन मां इहा ॻाल्हि पंहिंजी हक़ीक़त उन्हनि बाअसर इदारनि ताईं पहुचाइणु चाहियां थो त उन्हनि जे कननि में इहा ॻाल्हि हुजे। हू हींअर बि मूंखे मरण जूं धमकियूं ॾींदा रहनि था। मां डिॼी, मां सिंध धरती मां पैदा थियो आहियां, सिंध धरती ते रहां थो ऐं सिंध धरती में दफ़न थींदुसि। मां इहो कोन थो चवां त मूंखे तहफ़ुज़ ॾेई कंहिं ॿिए मुल्क मोकिलियो वञे। मां मरंदुसि बि सिंध में, मां पैदास बि सिंध जी आहियां, सिंध मुंहिंजी अमड़ आहे, मां इन जी गोद में दफ़न थींदुसि। ऐं मां सभिनी खे इहा गुज़ारिश कयां थो त मतिलबु उहे तहरीक में अची ऐं जेके ज़िम्मेवार इदारा आहिनि उन्हनि खे इहा आगाही ॾियनि। बाक़ी मूंखे न आहे त को मां इंतिशार पखिड़णु चाहियां थो या कुझु, मां छो जो मां सॼी उमिरि मुंहिंजो पैगाम ॾिनो आहे। मां सभिनी जेके आस्थाननि जा पंहिंजे तरीक़नि जा, छो जो तसौफ़ सूफ़ीज़म में 4 तरीक़ा आहिनि, क़ादरी आहे, सोहरवर्दी आहे, चिश्तिया आहे, पंहिंजो नक्शबंदी आहे, सभु इहे हिकु ई हिकिड़ी लाइन आहे जेके उहे पंहिंजी तबलीग कंदा रहनि था। ऐं मां उन्हनि सभिनी खे इहा गुज़ारिश कयां थो त पंहिंजे उन्हनि बाफ़िकिर शऊर सां उन्हनि वॾनि माण्हुनि खे इन हक़ीक़तनि खां आगाह कनि ऐं हीअ दांह ऐं हीअ जेका मुंहिंजूं ॻाल्हियूं आहिनि उहे मां जेके बि ज़िम्मेदार इदारा आहिनि उन्हनि खे इन चैनल ज़रिए ॿुधाइणु चाहियां थो त इहे पंहिंजे ज़हन में इहे ॻाल्हियूं रखनि, पंहिंजे उन काग़ज़नि में इहे ॻाल्हियूं रखनि। मां वज़ीर आला खे बि रिक्वेस्ट कयां थो, छो जो हू बि हिकिड़े अब्दुल्ला शाह बादशाह जा फ़र्ज़ंद आहिनि, हू बि सैयद आहिनि, हू बि इन सूफ़ी अज़म खे तसौफ़ खे बेख़ूब ॼाणनि था। सभिनी दोस्तनि खे मुंहिंजी तरफ़ खां हुकुम। भाई साहब हिकिड़ो तासो सोशल मीडिया ते ऐं आम ख़बरनि में इहो बि आयो आहे त तव्हांजे ॻोठ ते बि हमिलो थियो आहे, इन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे? मुंहिंजे ॻोठ ते को बि हमिलो कोन थियो आहे, मुंहिंजी उन बोरड ते हमिलो थियो आहे, नुक़सानु पहुचाईंदासूं। इहा लिखत मूं DIG साहिब जे अॻियां बि ॾिनी आहे। DIG साहिबु मूंखे ज़िबानी तरह सां मतिलबु जेको आहे सो हिकिड़ी मुतमैन कयो आहे, मूंखे चयो आहे त फ़क़ीर साहिबु तव्हां घुमंदा रहो, इनशा ताला का बि अहिड़े क़िस्म जी हरकत न थींदी ज़िबानी तरह सां। बाक़ी लिखत में मूंखे का बि शइ उन्हनि कोन ॾिनी आहे ऐं हू चवंदा रहनि था त असां दरगाह ते बि हमिलो कंदासीं, तव्हां ते बि हमिलो कंदासीं, हू चवनि था। जिन जा मूं सोशल मीडिया ते नाला बि खयां आहिनि, वज़ाहत सां नाला बि खयां आहिनि कुझु माण्हुनि जा, ऐं उन्हनि सां ॿिया बि कुझु गॾु आहिनि, पर कुझु नाला जेके मुंहिंजे ज़हन में हुआ, जेके मूं अखियुनि ॾिठा आहिनि या मुंहिंजे माण्हुनि उन्हनि माण्हुनि खे ॾिठो आहे हरकतूं कंदे, मूं उन्हनि जा नाला खयां आहिनि। फ़क़ीर साहब हिकिड़ो तासुर जनरली माना सॼे इलाइक़े ऐं तर में इहो बि आहे त
त हीउ जेको तव्हांजो आस्थानो आहे हूअं त माशाल्लाह तव्हांजो जेको पैगाम आहे उहो सॼी दुनिया जे अंदरि वञे पियो तसव्वुफ़ जो रवादारी जो मुहबत जो प्यार जो अमन जो पर हीउ आस्थानो जॾहिं खां तव्हां क़ाइमु कयो आहे हिन में सॼी सिंध अचे थी मुख़्तलिफ़ फ़नकार अचनि था ॿियो अचनि था कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त हीउ तव्हांजी हिन खां जेका आहे छा चवंदा आहिनि हुनखे जिलेसी जेका आहे माण्हुनि खे साड़ ऐं हसद में बि इन क़िस्म जी शइ थिए पई तव्हां छा था सम्झो त कहिड़ा अनासिर अहिड़ा आहिनि जेके तव्हांजे तर इलाइक़े में उहे नथा चाहिनि त हीउ जेको तसव्वुफ़ जो पैगाम हली सघे मुंहिंजो उहो वाहिद आस्थानो आहे जिथे हिते छियासी ॻाल्हियूं ख़ैर बहस थींदा आहिनि सियासत ते पर कंहिंखे बि उन में इनवाल्व कोन कबो आहे असां जेके बि ॻाल्हियूं कंदा आहियूं उहो जर्नली कंदा आहियूं जेके मजमूई ॻाल्हि पूरी जेके जंहिं दुनिया जंहिं ख़दशनि खां मतिलबु वीचारी जेका आहे सा मायूस आहे डिॼे थी असां उन लेवल ते कचारियूं सभु डिस्कस कयूं था ऐं ॿी वॾी ही मुंहिंजो आस्थानो उहो आहे जिथे तमामु बाशऊर बाफ़िकिर माण्हू अचनि था ऐं दलीलनि ज़रिए बहस ज़रिए कचारियूं थियनि थियूं ऐं मुंहिंजे हिन इहो वाहिद आस्थानो आहे जिथे असांजे तालिबनि में मुंहिंजी हिकिड़ी जमायत बि आहे जेका मांझाई जमायत जे नाले सां मशहूरु बि आहे जेको हिकिड़ो सिलसिलो आहे हलंदड़ आहे उहो सॼी सिंध में आहिनि पंहिंजी जॻह ते उहे फ़क़ीर उन्हनि खे हिदायत बि इहा थींदी आहे त उहे सिगरेट खां बि पासे रहनि असां वटि का बि मनशात वग़ैरह न आहे कुझु अहिड़ा ई माण्हू आहिनि जेके मनशात फ़रोश आहिनि जन जा हिते गुत्ता खुलियल आहिनि जिते आकड़नि जा अॾा जुआ जा अॾा खुलियल आहिनि ज़ाहिरी आहे उन्हनि जे कमनि ते उन्हनि जे हरकतनि ते हिन तबलीग सां असरु थो पवे जेके शरपसंद माण्हू आहिनि जेके क्रिमिनल माण्हू आहिनि उन्हनि ते असरु थो पवे हितां जे आस्थाने जी तबलीग जो उन्हनि खे इहे ॾुखियूं ॻाल्हियूं लॻनि थियूं उहे अहिड़े क़िस्म जा उहे अहिड़े क़दम खणनि था अहिड़ियूं हरकतूं कनि था त इन शइ खे जेको इहो रोशनी जो ॾीओ ॿरियो आहे इन खे फूके सां उझाए वठूं तव्हां छा था सम्झो त सिंध में जेको हीउ मज़हबी इंतापसंद जे नाले में जेको तसव्वुफ़ सूफ़ियुनि जे ख़िलाफ़ु या उन फ़िक्र जे ख़िलाफ़ु जेके हीअ फ़तवाऊं ऐं इहे शयूं शुरू थियूं आहिनि इन जे पोयां तव्हां छा था सम्झो त कहिड़ियूं क़ुवतूं कार फ़रमा आहिनि या छो इहो सिलसिलो वधे पियो सिंध में मुंहिंजे ख़्याल में कुझु अहिड़ा ई शरपसंद माण्हू आहिनि जेके मौलवी किराम बि जेके हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन जो हक़ीक़ी फैलाव कनि था मुंहिंजे ख़्याल में त उहो कतई ईअं न सोचींदा छो जो सचल हो हफ़्ते ज़ुबां शाइर सॼो वियो आहे उहो मुंहिंजे सम्झ में 7-8 सालनि जे उमिरि में हाफ़िज़ क़ुरान थिए थो ईअं न आहे जो असांजे सूफ़ी इन शरई इल्म खां ठिप अणॼाणनि मां पाण क़ुरान शरीफ़ पढ़ियल आहियां तर्जुमे सां मां काफ़ी जेके मज़हबी किताब आहिनि उन्हनि जो मुंहिंजो मुतालियो थियल आहे मां सिंधी या ॿियो ज़ाहिरी इल्मु एतिरो न आहियां पढ़ियल पर जेके कुझु एतिरो आहे त कुझु पढ़ी वञा थो थोरो घणो 1-2 दर्जो मां पढ़ियल आहियां त उन हवाले सां असांजा सूफ़ी लतीफ़ साईं हो उन सां गॾु तव्हां खे ॾिठो हूंदो त उन सां गॾु मौलाना रूमी जेको फ़ारसी में शाइरी कई आहे उहो रिसालो मौलाना रूमी जो ऐं क़ुरान शरीफ़ गॾु रहियो आहे त इन मां तव्हां महसूसु कयो त सूफ़ी पंहिंजो इस्लाम खे ई फॉलो कंदा आहिनि पर जेके हीअ जीअं इस्लाम खे हिकिड़ो मतिलबु इंतिहा पसंदि कयो पेश कयो थो वञे पूरी दुनिया में उन जा ई सूफ़ी क़ाइल आहिनि सूफ़ी उन दीन जा क़ाइल आहिनि जंहिंमें क़ुरान शरीफ़ में अलाह साईं फरमाए थो लकुम दीनकुम वलिय दीन ला इकराह फि दीन दीन में का बि ज़बरदस्ती कोन्हे हुन अलाह हुननि जो दीन तव्हां लाइ तव्हांजो दीन इहो सूफ़ियुनि जो दीन आहे इहो सूफ़ियुनि जो इस्लाम आहे लतीफ़ साईं सां मदन गॾु हले थो जेको हिंदू आहे कॾहिं भिटाई कोन थो चए थो तूं हिंदू आहीं मूंखां परे थी हीअ मुहबत जो दीन आहे जेको सूफ़ी हुनजी प्रचार कनि था उन्हनि खे उहो ॾुखियो लॻे थो जेके बि इहा शइ जिन खां हज़म कोन थी थिए पोइ उहो कंहिं न कंहिं तरीक़े सां अहिड़ा शोशा ठाहे उन्हनि सूफ़ियुनि खे केॾीमहिल घाणे ते केॾीमहिल सूली ते त केॾीमहिल बाग़ी सम्झी क़तल कयो थो वञे आम हिकिड़ो सोशल मीडिया ते मूं नोट कयो आहे तासुर इहो बि हले पियो मुख़्तलिफ़ दोस्त जिन खे ख़बर न आहे मामले जी उहे दोस्त वरी तव्हांजा मुख़्तलिफ़ कलाम खणी चवनि पिया त भई हिन कलामनि जे करे जेको आहे मुला या जेके मज़हबी इंता पसंदि आहिनि उहे उन ते एतिराज़ कनि पिया उन हवाले सां तव्हां क्लियर दोस्तनि खे क्लियर कंदो मां उहो चवंदुसि त उहे कलाम लतीफ़ जा आहिनि सचल जा आहिनि फ़क़ीर जानण साईं जा आहिनि एजाज़ साईं जा आहिनि जेके मुख़्तलिफ़ असांजे सिंध जा सूफ़ी शाइर गुज़रिया आहिनि उहो उन्हनि जी शाइरी आहे त पोइ बहितर ईअं खपंदो आहे त पोइ जे उहे ग़लति आहिनि त मां वरी जेका स्टेट आहे मां उनखे रिक्वेस्ट कयां थो जे हू बि इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहिनि त परियां त उन्हनि जा रोज़ा ड्राहिनि उन्हनि खे बाक़ाइदे सिंध सक़ाफ़त खाते या पंहिंजो जेको तालीम जो खातो आहे पढ़ियल न आहियां मूंखे लफ़्ज़ अहिड़ा कोन था अचनि त जेको उहो खातो आहे उहो उन्हनि ख़ुदि उन्हनि बोर्ड मां छपराए उहे ज़ाहिर कया आहिनि पोइ उन्हनि ते पाबंदियूं हणनि मूंखे ॿिए जा कलाम त कोन थियनि की आम शाइरी कनि जे उहो उन्हनि खे उहे ख़राबु नथा लॻनि जेके वल्गर शाइरी थियल आहे जेका सेक्सी शाइरी थियल आहे जेके इंसान जे ज़हन खे ख़राबु कनि था छा उहे ॾुखिया उन्हनि खे नथा लॻनि हीअ अलाह वारनि जी ॿोली सचल जो कलाम आहे लतीफ़ जो कलाम आहे बेदिल जो कलाम आहे बेकिस जो कलाम आहे मनकार फ़क़ीर राजड़ जो कलाम आहे ॿुढल फ़क़ीर जो कलाम आहे एजाज़ साईं जो कलाम आहे जेके काफ़ी सारा असांजे सिंध जा सूफ़ी आहिनि जंहिंजो मां कलाम पढ़ंदो आहियां वेंदे पंजाब जे सूफ़ियुनि जो छा इहो ख़राबु आहे उन्हनि जा कलाम खणी ऐं पंहिंजो सोशल मीडिया ते ॾियनि था त हीउ कलाम चयो अथसि उनखे त बाक़ाइदे उन सिंध बुक बोर्ड जेको इदारो आहे उनखे शाये करे उन रिसाला अलामती ॿोली आहे सूफ़ियुनि जी अलामती ॿोली आहे उन्हनि सॼो उन्हनि इज़हार करे पोइ उन्हनि जा रोज़ा ड्राहिनि उन्हनि जा किताब साड़ीनि
ही मांझी फ़क़ीर सां ज़ाती जेको आहे सो हिकिड़ो तनाज़ो आहे, न का इस्लाम सां मुहबत आहे, न को एतिरो उन्हनि जा कम किरदार ॾिसो उन्हनि खे मांझी एज़ ए सूफ़ी ऐं अमन पसंद जेको प्रचारक आहे इहो फ़िक्र आहे उन सां दुश्मनी उनजी ज़बान वठणु चाहिनि था, जेको प्यार जो पैगाम ॾिए थो, जेको सूफ़ी अज़म जो पूरी दुनिया में मुंहिंजो हाणे दुबई में प्रोग्राम आहे। यकीन सम्झो त मां हेसी ताईं 55 साल पंहिंजो मुंहिंजी उमिरि आहे जॾहिं मां इन पंहिंजो मां मशहूरु त हिकिड़ो रागी जे हवाले सां सुञातो थो वञा, पर मुंहिंजो हिकिड़ो सिलसिलो भाई मुंहिंजा हिकिड़ी मुंहिंजी जमायत बि आहे, उन हवाले सां त काफ़ी मूंखे ऑफरूं बि थियूं आहिनि। हिते जर्मन जा माण्हू बि मुंहिंजे आस्थाने ते आया, जन ऑफरूं कयो तव्हां असां वटि हलो, सॼो कमु असां ख़र्च पाणी तव्हांजो, मां उनखे बि ठुकराए छॾियो। मूंखे पंहिंजो लंडन जी बि ऑफर जेका आहे सा थी ऐं मां उनखे बि ठुकराए छॾियो। मां सिंध में रहणु ऐं सिंधी माण्हू जेके आहिनि वीचारा अबोझ माण्हू जिन खे वर्गलायो वञे थो असांजे मुहक़क़नि ख़िलाफ़ु, मुफ़क़िरनि ख़िलाफ़ु, ऐं जेके बाशऊर माण्हू आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु असांजे उन अबोझ वीचारा जेके असांजा अनपढ़ियल सिंधी आहिनि उन्हनि खे उत्साहित चाहिनि था, उन्हनि जे ख़िलाफ़ु बग़ावतूं करणु चाहिनि था। मां तक़रीबन सॼी ज़िंदगी उन्हनि खे वक़ुफ़ु कया त मां उन्हनि जेके नंढड़ा ज़हन आहिनि उन्हनि ते मां महिनत कयां, उन्हनि खे सम्झायां त असांजे क़ौम जी, असांजे सिंध जी बका छा में आहे। मां उहे शयूं उन्हनि में ज़हननि में भरणु चाहियां थो। त यकीन कयो मां उन्हनि ऑफरनि खे बि ठुकराए छॾियो। काफ़ी सारियूं मूंखे दुबई में ऑफरूं थियूं, मां उन्हनि खे बि ठुकराए छॾियो। हींअर बि कुझु दोस्तनि मूंखे मजबूर करे जेको दुबई जो प्रोग्राम आहे उहो अटेंड कराइनि था, जेको 2-3 ॾींहंनि खां पोइ उते मां दुबई में वेंदुसि। इहो मजबूर कयो आहे दोस्तनि, न त मां ॿिए मुल्क में या पंहिंजी शोहरत हासिलु करण जे लाइ मूंखे का बि शोहरत जी ज़रूरत कान्हे का, त मांझी फ़क़ीर दुनिया में को वॾो माण्हू कोटिजे मूंखे इन शइ। मां अॼु बि हिते आस्थाने ते या हिते या हिन रस्तनि सां पहिरियों उघाड़ो भालियो वेंदो आहियां। मां अॼु बि पंहिंजा कमु पाण हथनि सां कंदो आहियां। मुंहिंजी एॾी सारी जमायत आहे, कॾहिं मूं पंहिंजी जमायत खां डोनेशन न आहे वरितो। मां कंहिंखे बि न चवां, मां पंहिंजो राग ॻाए, तंबूरा वॼाए, धुकड़ धमचर वॼाए, अलाह वारनि जी ॿोली माण्हुनि ताईं पहुचाए, पोइ उन मां जेके 5 रुपया मूंखे अचनि था मां उहो पंहिंजे बचनि जो बि गुज़र सफ़र कयां थो ऐं हिन आस्थाने खे हलायां थो। हक़ मौजूदु।